अहिड़ा आॾी ई न ॾिसो। इमरान खे हित घुरायो वठि। ही त कंहिंखे क़बर में बि सुकून सां न रहण। पंहिंजा पेर सुधारियो न। तव्हांजे सुरनि खां भॼी वञी अलाए कंहिं वटि पनाह वरितो। पूरो पूरो ज़ोर हलाईंदो ही कोन कंदी त ॿियो हुनखां ज़ोर आहे। असुल असांखे खून जी लोड़ कोन्हे। हिकु तरफ़ रहज़न वारा, ॿियो शाहनवाज़ खान जहिड़ा शातिर माण्हू। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड दोस्तों ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो शाहनवाज़ खान वरी गेम खेॾण वारो आहे। शाहनवाज़ खान जेको आहे दोस्तों इहे पंहिंजा सभु वाठा घुराए रुस्तम वारनि ऐं कादन वारनि जे पोयां लॻाए छॾींदो ऐं शाहनवाज़ खान जी उनखे इहो भउ आहे त मतां रुस्तम ऐं जेको आहे कादन वारा छोकिरी खे कुंज खे ॿिए पासे मतां शिफ्ट करनि। पुलिस खां पहिरियां मतां उहो इहो क़दम खणनि, इन जे करे पुलिस खां बि हू छापो हणाईंदो ऐं पंहिंजा वाठा बि हेॾां होॾां लिकाए छॾींदो, जीअं अगरि हू छोकिरी खे उतां कढण जी कोशिशि करनि ऐं पोइ हू असांजा वाठा उन जे मथां फायरिंग करे छोकिरी खे उतां फुरे करे शाहनवाज़ खान ताईं पहुचाइनि। ऐं इहो क़दम हाणे शाहनवाज़ खान खणंदो ऐं होॾां सोडल खे ख़ुदि वारा फसाइण में पूरी कोशिशि कंदा, छो त हू रहज़न वारनि सां ॿधियलु आहिनि, ओॾां पैसा वठंदा आहिनि ऐं सब्ज़ी जे बहाने फ़ोन ओॾां खणी वेंदो ऐं रहज़न खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। सोडल मूंखां ही ॻाल्हि कई आहे, सोडल ही कमु करण वारो आहे। ऐं पोइ राज़न चवंदो, ककर चवंदो सही आहे, तूं चओ फ़ोन पुॼी वई ऐं हू छोकिरी खे चवंदो तूं छोकिरी खे फ़ोन ॾेई छॾ, असां पाण ॼाणियूं ऐं तूं बसि हलियो वञु। ऐं अहिड़े हिसाब सां हू फ़ोन ॾेई उतां हलियो वेंदो ऐं रहज़न वारा इन शइ ते नज़र कंदा रखंदा, जीअं सोडल अचे त इन खे क़ाबू कयूं। पोइ सोडल खे हू हथीको करे छॾींदा ऐं पोइ ख़बर पवंदी सोडल खे त मूंसां धोखो थियो आहे। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।